छवीं आईनी तरमीम मूजिब जुडिशल कमीशन जी नए सिर जोड़जक 5 पार्लियामेंटेरियंस जी जुडिशल कमीशन जे मेंबर तो नामज़दगी सेनेट में फारूक एच नाइक ऐं शिबली फराज। क़ौमी असेंबली में उमर अयूब ऐं शेख आफ्ताब जा नाला सुप्रीम कोर्ट के उमाणिया विया। रोशन खुर्शीद पराचा के औरत जी सीट ते नामज़द कयो वियो। 26 आईनी तरमीम जे मंजूरी खां पोइ जुडिशल कमीशन में 5 पार्लियामेंट मेंबरनि खे शामिल कयो वियो आहे। समूरियूं नामज़दगियूं सेक्रेटरी जुडिशल कमीशन के मोकिलियूं वयूं आहिनि। क़ौमी असेंबली जे तर्जुमान जो बयान। संदसि चवण आहे त पार्लियामेंट मां उमाणियल नालनि में हुकूमत ऐं अपोज़िशन जी बराबर नुमाइंदगी आहे। क़ौमी असेंबली जे स्पीकर आया सादिक ऐं सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी तरफ़ां समूरियुनि पार्लियामानी पार्टियुनि सां सलाह मशवरनि खां पोइ समूरियुनि नामज़दगियुनि खे मोकिलियो वियो। चीफ जस्टिस यहया अफरीदी जुडिशल कमीशन जो पहिरियों इजलास 5 नवंबर ते तलब करे वरितो। जुडिशल कमीशन जे इजलास में जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस मुनीब अख्तर ऐं जस्टिस अमीनुद्दीन शिरकत कंदा। अटॉर्नी जनरल, कानून वारो वज़ीर ऐं पार्लियामेंट जे मेंबरनि जी बि शिरकत थींदी। जुडिशल कमीशन इजलास में आईनी बेंचिस जे जोड़जक वारे मामले ते वीचारियो वेंदो। मुनसिफ़ाणे कानूनी फ्रेमवर्क के यकीनी बनाइण लाइ जेल जो असरायत निज़ाम अणतर आहे। लॉ एंड जस्टिस कमीशन जे अंगनि अखरनि मां सॼे मुल्क में जेलनि जी गिणती जोगी सूरतहाल जो पतो पवे थो। 66,625 क़ैदियुनि जी गुंजाइश में 1,08,643 क़ैदियुनि खे रखियो वियो आहे। ख़ासि करे पंजाब शदीद चैलेंजिस के मुंहुं ॾेई रहियो आहे। हज़ारे क़ैदी 1 साल खां वधीक अरसे खां केसनि जे ॿुधणी जा मुंतज़िर आहिनि। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस यहया अफरीदी जो जेल सुधारनि बाबति इजलास खे ख़िताब। टैक्स हदफनि में नाकामी, आलमी मालियाती फंड पाकिस्तानी हुकूमत का मिनी बजट आणण जो मुतालबो करे छॾियो। FBR ज़रियनि मूजिब IMF तरफ़ां टैक्स हदफनि में नाकामी ते शॉर्टफॉल पूरो करण लाइ मिनी बजट आणण जो मुतालबो कयो वियो। वर्चुअल ॻाल्हियुनि दौरान FBR जे टैक्स हदफनि ते नज़रसानी जी दरख़्वास्त बि रद्द कई वई। टैक्स शॉर्टफॉल सबबि ॿी क़िस्त में ॾुखियायूं थी सघनि थियूं। ईंदड़ महीननि दौरान शॉर्टफॉल जो कातो लॻाए 500 अरब रुपयनि जी मिनी बजट अची सघे थी। कराची हैदराबाद मोटरवे नए सिर ठाहिण जो ऐलान। कराची खां हैदराबाद ताईं मोटरवे जो कमु हलंदड़ साल ई शुरू थी वेंदो। हैदराबाद सखर मोटरवे बि हुकूमत जी तरजीह आहे। तरक़ी याफ़्ता मुल्कनि में कनेक्टिविटी ते का बि सौदेबाज़ी न थींदी आहे। मोटरवे कंहिं बि मुल्क जे इंफ्रास्ट्रक्चर जी बुनियादी ज़रूरत आहे। रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर हसन इक़बाल जो 36 सीनियर मैनेजमेंट कोर्स जे ऑफिसरनि खे ख़िताब। खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर हिकु भेरो ॿीहर रोडनि ते अचण जो ऐलान करे छॾियो। 9 नवंबर ते सवाबी में जलसो कंदासीं। असां हिकु प्लान जोड़े रखियो आहे। हाणे ॿाहिरि निकिरी अवामी ताक़त जे वसीले हुकूमत जो ख़ात्मो आणींदासीं। हाणे असां कफ़न ॿधी निकिरंदासीं। सरकार समेत फ़ैसिला कंदड़नि खे असांजी वार्निंग आहे। अली अमीन गंडापुर जी PTI बानी सां मुलाक़ात खां पोइ अडियाला जेल ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हि ॿोल। तुशाखाना 2 केस में PTI बानी ऐं संदसि घर वारी बुशरा बीबी ते फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। अडियाला जेल में केस जी ॿुधणी दौरान PTI बानी ऐं बुशरा बीबी जी बरियत लाइ दरख़्वास्त। FIA तुशाखाना 2 केस में बुशरा बीबी जी ज़मानत वारो इस्लामाबाद हाई कोर्ट जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾियो। फ़ैसिलो कलअदम करार ॾियण जी अपील। FIA जे प्रोसिक्यूटर बरियत वारी दरख़्वास्तुनि जी मुखालफ़त करे छॾी। अदालत बरियत वारनि दरख़्वास्तुनि ते धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। जवाब तलब। वज़ीर आज़म जो साफ़ इनक़लाब ॾोहनि जे ख़ात्मे जे आलमी ॾींहं ते पैगाम। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान समेत सॼी दुनिया में सहाफ़ी दुनिया खे बाख़बर रखण लाइ ॾींहुं राति कमु कनि था। बदकिस्मतीअ सां सहाफ़ियुनि खे सच लिखण लाइ मुख़्तलिफ़ ख़तरा बर्दाश्त करणा पवनि था। अमन, तकरार ऐं जंगियुनि में सहाफ़ी पंहिंजी जान ख़तरे में विझी फ़र्ज़ सर अंजाम ॾियनि था। सच चवण ते सहाफ़ियुनि खे अग़वा, क़त्ल ऐं तशद्दुद जो निशानो बणायो वञे थो। ग़ज़ा में सहाफ़ियुनि जे क़त्लाम ते इसराइल खे इंसाफ़ जी कठड़ में आंदो वञे। लाहौर में स्मोग उरूज ते भारती फ़िज़ाई गदलाण जा असर लाहौर ते अची रहिया आहिनि। भारत फ़िज़ाई गदलाण खे अहिड़ीअ रीति कंट्रोल न पियो करे जहिड़ीअ रीति करणु घुरिजे। असां फ़िज़ाउनि खे कंट्रोल नथा करे सघूं। मरियम नवाज़ जल्द भारती पंजाब जे वॾे वज़ीर खे ख़त लिखंदी। शागिर्दनि खे मोकल ॾियण जो अञा को बि फ़ैसिलो नाहे थियो। पंजाब जी इतलात वारी वज़ीर उज़मा बुखारी जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। ठुल भरिसां हाउ ॾारींदड़ हादसो। गिड स्टेशन वेझो मज़दा ऐं कोच में टकर। हिक ई घर जे 4 भातियुनि समेत 5 मुसाफ़िर अजल जो शिकार। 18 ॼणा ज़ख़्मी। हादसे जो शिकार कोच कोयटा खां सादिकाबाद ऐं मज़दा कंदकोट खां ठुल वञी रही हुई। मौतुनि में पशीन वासी इतलस बीबी, संदसि पुटु हफ़ीज़ुल्ला, 2 धीअरूं जमीला ऐं ख़दीजा शामिल। हादसे में तंगवाणी वासी दिलमुराद जाफ़री बि हयाती विञाए वेठो। ज़ख़्मी ॻणितियोग हालत में जैकबाबाद ऐलान करणे मुंतक़िल।
बदीन में पोलियो वर्कर्स ते हमलो कंदड़ डॉक्टरियाणी गिरफ़्तार। पुलिस वाक़े जो केस दाख़िल करण खां पोइ डॉक्टरियाणी ज़रका पठान खे हिरासत में वठी छॾियो। डॉक्टरियाणी ज़रका पठान जे घर संदसि ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारणु वियासीं त हुन ई संदसि नुंहुं लेडी हेल्थ वर्कर फातिमा शाह खे तशदुद जो निशानो बणायो। लेडी हेल्थ वर्कर्स जी सुपरवाइज़र महरुनिसा जो बयान। जामशोरे मां गुम थी वियल नौजवान जे अगवा जो केस दाख़िल। सेवाणी पाड़े जी रवासन महरुनिसा डावच पंहिंजे पुट मोहसिन डावच जो अगवा जो केस दाख़िल कराए वरितो। बिरादरी जे माण्हुनि सां पैसनि जे मामले तां तकरार हलंदड़ हो, उहे ई मुंहिंजे पुट खे अगवा करे विया आहिनि। नौजवान जे अमर जो FIR में वाक़फ़। पुट खे फौरी बाज़ियाब कराइण जो बि मुतालबो। कश्मीर वासी नौजवान पुरस्रार नमूने गुम थी वियो। वारिसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर। जहांज़ेब सूमरो गुज़िरियल राति खां घर वापसि नाहे मोटियो। ॻोल्हा बावजूदि संदसि को बि ॾस पतो न मिली रहियो आहे। शक आहे त दाड़ियल खेसि अगवा करे विया आहिनि। नौजवान जे वारसनि थाणे ते NC दाख़िल कराए वरिती। इसराइल ऐं अमेरिका खे ईरान जे ख़िलाफ़ कार्रवाइनि जो भरपूर जवाबु मिलंदो। इसराइल ऐं उन जे इतिहादियुनि खे चिथियो वेंदो। ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई इसराइल ऐं अमेरिका खे ख़बरदार करे छॾियो। हमास जंगबंदीअ जी तजवीज़ुनि खे अखियुनि में धूड़ विझण जे बराबरि करार ॾेई छॾियो। तर्जुमान जो चवणु आहे त जंगबंदीअ में तजवीज़ुनि में इसराइली जारियत खे रोकणु शामिल न हो। इसराइल सां लाॻापा मामूल ते आणण लाइ फ़लस्तीनी रियासत जो मसइलो हल करणो पवंदो। फ़लस्तीनियुनि जे हक़नि जे तहफ़ुज़ ताईं ख़िते जी सलामती दाव ते लॻल रहंदी। सऊदी परॾेही वज़ीर फैसल बिन फरहान जो परॾेही ख़ाबरू इदारे खे इंटरव्यू। चवे थो फ़लस्तीन मसइले जो हल इसराइल जी सिक्योरिटी ऐं स्ट्रेटेजिक मुफ़ादर में बि आहे। ईरान खे पैगाम ॾिनो आहे त अमन लाइ वधीक टकराव खां बचणु ज़रूरी आहे। अमरीकी सदारती चूंडुनि में बाक़ी 3 ॾींहं बचा। डोनाल्ड ट्रंप ऐं कमला हैरिस जा हिक ॿिए ते इल्ज़ाम जारी। विच ओभर ऐं अमेरिका में अहिड़ा माण्हू आहिनि जेके कमु न पिया कनि। वक़्तु अची वियो आहे त इसराइल ऐं लेबनान जी तकरार खे हल कयो वञे। डोनाल्ड ट्रंप जो मिशिगन में रैली खे ख़िताब। कमला हैरिस जो चवणु हो त डोनाल्ड ट्रंप जो तशदुद ते ॿधल बयानियो रद्द थी चुको आहे। हू हथियारनि जे ज़ोर ते माण्हुनि जो मौक़िफ़ तब्दील कराइणु चाहे थो, जंहिंमें हू कामयाबु न वेंदो।